अॼु असां ठाहींदासीं हिकिड़ी मुख़्तसिर वीडियो आहे सोलर सिस्टम जे बारे में। जीअं त जीके वारो सिलसिलो असांजो हले पियो, त सोलर सिस्टम जे बारे में पढ़ंदासीं। सोलर सिस्टम छा आहे? जीअं त लफ़्ज़ मां ज़ाहिर आहे, सोलर माना उहो सिस्टम जेको सिज, जंहिंजो मर्कज़ सिज हुजे। हाणे सोलर सिस्टम असांजी जेका ज़मीन आहे उहा प्लैनेट आहे, बेसिकली प्लैनेट। ऐं असां वटि जेके प्लैनेट्स आहिनि उहे 8 प्लैनेट्स आहिनि। ठीकु आहे, हिन में तव्हां ॾिसी सघो था हिते बि प्लैनेट्स जेके हिते नेपच्यून कोन ॾेखारियो आहे, नेपच्यून वरी हेठि अची वियो आहे। अच्छा, हिते आहे। हाणे सोलर सिस्टम असां हिनखे छो चवंदा आहियूं? पहिरीं त चवणी ॻाल्हि ते सोलर सिस्टम ईअं करे चवंदा आहियूं त इहे असांजा जेके प्लैनेट्स आहिनि, 8 ई प्लैनेट्स आहिनि, इहे इन जी चौधारी फिरंदा आहिनि ऐं इन जो मर्कज़ जेको आहे उहो सिज आहे। ठीकु आहे, ऐं सिज पाण छा आहे? बेसिकली सन जेको आहे उहो स्टार आहे। ठीकु आहे, हीअ जेके तारा जेके असां आसमान ते ॾिसंदा आहियूं, इहे सभु जेके आहिनि हिकिड़े क़िस्म जा, सम्झ में चई सघूं था असां आम ज़बान में असां जीअं सिज चवंदा आहियूं, इहे सभु सिज आहिनि, पर जियोग्राफिकली इहे सभु जेके सिज पाण बि हिकिड़ो तारो आहे ऐं स्टार आहे। हाणे इहे असांजा प्लैनेट्स जेके आहिनि इन जे इर्द गिर्द फिरंदा रहंदा आहिनि। ऐं ज़मीन जेको आहे अर्थ, उहो वाहिद प्लैनेट आहे जिते असांखे लाइफ मिले थी। ठीकु आहे, ज़िंदगी जेका आहे उहा असांखे सिर्फ़ु अर्थ ते मिले थी, बाक़ी ॿिया प्लैनेट्स जेके आहिनि उहे रहण जे क़ाबिल न आहिनि। किथे जेको आहे सो तमामु घणो सीउ आहे, किथे तमामु घणी जेका सर्दी आहे ऐं गर्मी आहे, त किथे जेके आहिनि से गैसनि जा ऐं हवाउनि जा तूफ़ान आहिनि, माना ऐं हुते जेको लाइफ जेका आहे पॉसिबल कान्हे का। हिकिड़ो ज़मीन ते पॉसिबल छाजे करे आहे? त ज़मीन जो जेको आहे उहो अॻिते से ॾिसंदासीं, डिस्टेंस जेको आहे सिज खां, उहो उन खे मुतदिल थो करे ऐं टेम्परेचर उते अहिड़ो थो थिए जो उते लाइफ पॉसिबल थी वञे। ठीकु आहे, हाणे असां जेको आहे सो वधीक इन जे बारे में त असांखे हिकिड़ो कॉन्सेप्ट सम्झणो पवंदो, रेवोल्यूशन ऐं रोटेशन। रेवोल्यूशन छा आहे ऐं रोटेशन छा आहे? रोटेट करणु चइबो आहे, रोटेट बि फेरो आहे, पर अहिड़े क़िस्म जो जीअं असीं लाटू फेराईंदा आहियूं, लाटू फिरे थो माना पंहिंजी पॉइंट ते एक्सिस ते उते जो उते फिरंदो आहे। ऐं ॿियो रेवोल्यूशन छा आहे? रेवोल्यूशन आहे माना चौधारी फिरणु। ठीकु आहे, जीअं कब तो लागे तवाफ़ कंदा आहिनि, फिरंदा आहिनि माण्हू, इहो बि हिकिड़े क़िस्म जो रेवोल्यूशन आहे। त हाणे रोटेशन ऐं रेवोल्यूशन जेको आहे इहो छा तय कंदो आहे? हाणे ज़मीन जेका आहे रोटेट बि कंदी आहे ऐं ज़मीन जेका आहे उहा रिवॉल्व बि कंदी आहे। ईअं ॿिया जेके प्लैनेट्स आहिनि उहे बि रोटेट बि कंदा आहिनि ऐं रिवॉल्व बि कंदा आहिनि। त रोटेशन जेको आहे उहा ज़मीन जो असांजो जेको रोज़ानो जो जेको ॾींहुं जेको आहे चेंज थो थिए, उहो रोटेशन जे करे चेंज थो थिए। माना 24 कलाकनि में ज़मीन पंहिंजी एक्सिस जे ॿाहिरां हिकिड़ो फेरो कंदी आहे। ठीकु, त रेवोल्यूशन जेको आहे उहो सिज जे ॿाहिरां जेको फिरे थी ज़मीन, उन फेरे खे हिते ॾिसणु ॾिनो आहे। दाइरो जेको आहे इहो रेवोल्यूशन सॾिजे थो। ठीकु आहे, सिर्फ़ु ज़मीन न बल्कि ॿिया प्लैनेट्स बि सिज जे चौधारी रिवॉल्व कंदा आहिनि ऐं फिरंदा आहिनि। त जेको हिकिड़ो फेरो आहे उहो उन प्लैनेट जो हिकिड़ो साल थो थिए। असांजा 365 ॾींहं जेके थियनि था, ज़मीन 365 चकर पंहिंजी एक्सिस ते उते जो उते फिरंदी आहे ऐं 365 ॾींहं थींदा आहिनि। ऐं गॾोगॾु ज़मीन हिकिड़ो फेरो जेको 365 ॾींहंनि में सिज जे ॿाहिरां करे ईंदी आहे, उनखे चइबो आहे रेवोल्यूशन। ठीकु आहे, त हाणे रेवोल्यूशन जेको आहे उहो हाणे साल में छा थींदो आहे? असां वटि मौसम चेंज था थियनि, गर्मी थी अचे, सर्दी आहे, सीउ आहे, बहार आहे, फ़िज़ा आहे, इहे मौसम असां वटि चेंज था थियनि। इहे सभु इन रेवोल्यूशन जे करे आहिनि। ठीकु आहे, त हाणे हिते असीं बहरहाल ॾिसूं था जुपिटर जेको आहे सो ही सभिनी में जेको वॾे में वॾो प्लैनेट आहे उहो जुपिटर आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हिते ही डिस्टेंस जे हिसाब सां ॾिसो त हिते न ज़मीन जेको आहे असांजो उहो 3 नंबर ते ईंदो आहे। अर्थ असांजी सिज खां डिस्टेंस जेको आहे उनजे हिसाब सां ॾिसूं था। हिन तस्वीर में ॾिसूं था सन खे सभिनी खां वेझो जेको आहे उहो मरकरी आहे, मरकरी खां पोइ वेनस आहे, 3 नंबर ते असां आहियूं अर्थ, ऐं पोइ मार्स आहे, ऐं ईअं पोइ हिते ॿिया था अचनि। हाणे अच्छा, हिते ॿी ॻाल्हि अची वञे थी, मून माना जेके चंड आहिनि असांजा, इहे चंड छा आहिनि? बेसिकली चंड जेके आहिनि इहे ज़मीन जो या प्लैनेट्स जा पंहिंजा ई टुकड़ा हुआ जेके माज़ी में लखें साल अॻु इन्हनि खां अलॻि थी विया। हाणे इहे जीअं असां सोलर सिस्टम में सिज जे ॿाहिरां प्लैनेट्स रिवॉल्व कंदा रहंदा आहिनि, फिरंदा रहंदा आहिनि,
त ईअं माना इहे जेके चंड आहिनि जेके इहे बि प्लैनेट्स जे ॿाहिरां फिरंदा रहंदा आहिनि। अच्छा, ज़मीन जो असांजो जेको आहे चंड उहो हिकिड़ो ई आहे, बाक़ी ॿियनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि प्लैनेट्स उन्हनि वटि तइदाद जेका आहे सा उहा वधीक आहे। ठीकु आहे, हाणे हिते ॿियो ॾिसूं था जे कॉन्सेप्ट असां रेवोल्यूशन रोटेशन जो असां सम्झो त हाणे हिते ॾिसूं था त हाणे हीअ सिज जे चौधारी जेको आहे मरकरी जेको आहे हाणे इहो 88 ॾींहंनि में जेको आहे सो पंहिंजो रेवोल्यूशन पूरो कंदो आहे। ठीकु आहे, 88 ॾींहं माना हुनजो साल असांजा 88 ॾींहं ऐं हुनजो जेको आहे माना हुनजो साल ऐं असांजा 88 ॾींहं। ठीकु आहे न, सम्झी वियो न। चवण जो मक़सदु 0.2 अर्थ थियरी लिखे पियो हिते, त माना असांजा जेके आहिनि से उहे 88 ॾींहं थियनि था, पर हुतां हुन वटि साल फिरियो अचे। साल मां मुराद माना उहे मौसमी तब्दीलियूं जेके हिकिड़े साल में अचनि थियूं उहे सभु हुन वटि अचो वञनि, हिकिड़ो फेरो हुनजो मुकमल थिए थो। अहिड़ी तरीक़े सां वेनस ॾिसूं था त 0.6 अर्थ ईयर माना असांजा 225 ॾींहं एतिरे वक़्त में उहो हिकिड़ो फेरो करे अचे। ज़मीन असां वटि त उहे असां वटि सुठा थिए, हिकिड़ो साल ई असां थिए थो 365 ॾींहंनि में। ऐं मार्स जेको आहे उहो 1.9 ईयर्स। हाणे ॾिसो इहो जेको फ़र्क़ु आहे इहो छाजे करे आहे त माना हिन जो जेको फ़ासिलो आहे सिज खां, जेतिरो वधीक फ़ासिलो आहे त हुनखे ओतिरो वधीक टाइम जेको आहे लॻे थो इहे सभु शयूं पंहिंजो रेवोल्यूशन मुकमल करण में। हाणे सैटर्न ॾिसो, सैटर्न जे डिस्टेंस जे हिसाब सां सैटर्न जेको आहे उहो असांखां असांजा 29 साल थियनि ऐं होॾां हुनजो हिकिड़ो साल हिकिड़ो रेवोल्यूशन पूरो थींदो आहे एतिरे अरसे में। ऐं यूरेनस जेको आहे उहो असांजा 84 साल यूरेनस जो हिकिड़ो साल थो थिए। ऐं नेपच्यून जेको आहे उहो 165 असांजा साल, एॾो माना हू परे आहे सिज खां, असांजा 165 साल लॻियो वञनि। एतिरे त अरसे में हुनजो हिकिड़ो साल हिकिड़ो फेरो मुकमल थिए थो। प्लूटो त अञा बि परे आहे, हाणे प्लूटो खे त हाणे कॾहिं बि छॾे वठनि इन असांजे सिस्टम मां, सोलर सिस्टम मां। छाजे करे जो प्लूटो जी साइज़ तमामु नंढी आहे ऐं प्लूटो तमामु घणो परे आहे। प्लूटो खां ॿिया जेके आहिनि नंढा नंढा ॿिया बि जेके आहिनि प्लैनेट्स, डॉफ प्लैनेट्स चइबो आहे उन्हनि खे, नंढा नंढा प्लैनेट्स आहिनि जेके असां 8 जेके प्लैनेट्स आहिनि उनमें असां उन्हनि जे मुक़ाबले जो ई न आहे ऐं परे बि आहे। उन जे करे साइंटिस्ट जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो सोलर सिस्टम खां ॿाहिरि काउंट कयो आहे। पर बहरहाल हिन लिखियो आहे त माना इहो 248 साल हिन खे लॻनि था, एॾो परे हो सिज जे चौधारी पंहिंजो हिकिड़ो रेवोल्यूशन पूरो करण में। हाणे एवरेज टेम्परेचर ते था अचूं, टेम्परेचर कंहिं वटि केतिरो आहे। ऐं टेम्परेचर मेन शइ आहे जेका लाइफ खे सस्टेन करण में हेल्प थी करे। ऐं उते हाणे जो अर्थ जो जेको आहे टेम्परेचर हिन एवरेज लिखियो आहे। एवरेज माना त वधि बि थी सघे थो, घटि बि थी सघे थो, पर असां ॿिन्ही जी हिकिड़ी एवरेज जनरली ठाहींदासीं। त हाणे ज़मीन ते असांजी जेको एवरेज टेम्परेचर आहे उहो आहे 22 सेंटीग्रेड। सेंटीग्रेड्स में सम्झण असां लाइ सवलो आहे, फॉरेनहाइट कॉमनली असां घटि सम्झंदा आहियूं। अच्छा, 22 सेंटीग्रेड अर्थ जो टेम्परेचर आहे, माना मुतदिल आहे। हाणे अर्थ खे ॿियो वेझो जेको आहे, जेको माना थोरो घणो सर्वाइव करण जेतिरो आहे चई सघूं था, पर उते पोइ बि सी घणो आहे, उहा आहे -23 सेंटीग्रेड। मार्स जो टेम्परेचर आहे, मार्स असांखे वेझो बि आहे ऐं मार्स जे बारे में चवनि था त उते पाणी जे हुजण जा शायदि इहे शवाइद बि मिलिया आहिनि। हाणे माना हिते टेम्परेचर एतिरो घणो आहे जो इंसान लाइफ मां मुराद इहो कोन्हे त असां इंसान उते हुजूं, इंसान या जानवर हुजनि, पर नंढा नंढा जेके बैक्टीरियाज़ आहिनि उन्हनि जी बि उते निशानी नथी मिले। जेके बैक्टीरिया आहिनि या जेके माइक्रोस्कोपिक ऑर्गेनिज़म असां पढ़ंदा आहियूं, उहे अहिड़ियूं शयूं नंढियूं नंढियूं शयूं बि उते माना न को कोन्हे, प्लांट्स बि उते कोन आहिनि। ॿूटनि वारी ज़िंदगी जेका आहे न, ॿूटा बि ज़िंदगी में शामिल आहिनि, उन्हनि जी बि हिकिड़ी ज़िंदगी हूंदी आहे, हा, त उहे बि उते कोन्हनि। एतिरो माना हार्श उते सख़्तु हिकिड़ो टेम्परेचर आहे। मरकरी जो टेम्परेचर ॾिसो घणो आहे, 480 सेंटीग्रेड आहे। 480 सेंटीग्रेड, 100 सेंटीग्रेड ते असां वटि पाणी जेको आहे सो उहो बॉइल थो थिए। ठीकु आहे, ज़हन में हुजणु खपे 0 सेंटीग्रेड जेको आहे उहो कंहिं बि शइ असांजे पाणी जो जेको आहे सो फ्रीज़िंग पॉइंट आहे, पाणी ते ॼमी वेंदो आहे। ऐं बॉइलिंग पॉइंट आहे जेको उहो 100 सेंटीग्रेड आहे, पाणी हुते टहिकी वेंदो आहे, बॉइल थी वेंदो आहे। त इन्हनि ॿिन्ही खे ज़हन में रखी तव्हां हिन जी शिदत जो अंदाज़ो कंदो त 480 सेंटीग्रेड मरकरी आहे ऐं वेनस जेको आहे उहो 330 सेंटीग्रेड आहे। ऐं जुपिटर था ॾिसूं त असां -150